हेलो नाजरीन, रुबेली बंद कमरे में छा भी करे असांजो साणस को भी तालुक कोन्हे, पर सरियाम छाती कॾे बीहण बेहयाई फैलाइण आहे जेका मूंखे मुंहिंजी सिंध जी रवायत बि इजाज़त नथी ॾिए। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन रुबेली असांजी सिंध जो माहौल ख़राबु कयो आहे। हाणे पाण ॾिसो, इंडिया में ऐं सिंध में कहिड़ो फ़र्क़ु रहियो। छा हिननि खे केरु चवण वारो कोन्हे? को सिंध जो सकाफ़त खातो कोन्हे? सिंध जो सकाफ़त खातो छा पियो करे? सिंध सूफ़ियनि जी धरती आहे, पाक धरती आहे। उन करे त सिंध हमेशह पोइते रही आहे। हिननि कमनि जे करे खुदारा नाराज़ हाणे सिंधी सॾाईंदे बि शर्म थो अचे। मैं तेरे कदमों में रख दूं ये जहां। जानिए एक बात बोलूं? हाँ जी बोलें। मैं दूसरी शादी कर लूं? हाँ जी कर लें। रियली नाराज तो नहीं होगी? बिल्कुल भी नहीं। इजाजत है? हाँ जी इजाजत है। तो मेरी शादी पे क्या पहन के आओगी? खुद का चेक